नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। बंगलाणी बिरादरी जो معزز फज़ल इलाही खान बंगलाणी لاڏاڻو करे वियो आहे। यूसी चेयरमैन बख्तियारपुर फज़ल इलाही खान बंगलाणी सखर जी ज़ियाउद्दीन अस्पताल में لاڏاڻو करे वियो, जॾहिं त इलाइक़े में सोग छांइजी वियो आहे। नाज़रीन, अवां सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कयूं पिया। थुल बी सेक्शन थाणे जे ॻोठ फज़ल इलाही खान बंगलाणी रहवासी ॻोठ जो चङो मुड़ुसु यूसी चेयरमैन बख्तियारपुर फज़ल इलाही खान बंगलाणी सखर जी ज़ियाउद्दीन अस्पताल में لاڏاڻو करे वियो आहे, जॾहिं त इलाइक़े में सोग छांइजी वियो आहे।